Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. जुल्म जबरदस्ती है नी इनते ठाह किए थींदा सभई सियाणा याणा थियो सभई सियाणा याणा थियो चवां थो हाल छा थींदो चवां थो हाल छा थींदो असांजो साहु सिंधुअ में कढण में सवे माण्हू रस्तनि ते निकिरी आया किनाल नामाज़ू जा ॿुधाईंदड़ नारा सामूंडी पट्टी जे तारीख़ी माॻ शेखाणी खाड़े खां कढण प्रेस क्लब ताईं 27 किलोमीटर पैदल मार्च कयो वियो। मार्च में हारी शागिर्द मज़हबी धुरिन ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि जा कारकुन वॾे अंग में शरीक। अॻवान चयो आहे त दरिया ते धाड़ो कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं। तकरारी किनाल रिथा रद्द करण जो मुतालबो। सिंध वारो उथो अॼु कयो हौसलो सिंध वारो उथो अॼु कयो हौसलो मुंहिंजो दरिया उथाई खसंदा दिलो उन जो नाहे असां खां सिवा भर चलो ज़बूरा सिंधु दरिया ते नवनि किनालनि जी अॾावत ख़िलाफ़ सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में एहतजाज रैलियूं ऐं धरना। दौलतपुर सफ़र में सिंधी शागिर्द तहरीक जे सॾ ते रैली, ठठे में ताजिर एहताज जे सॾ ते क़ौमी शाहराह खां प्रेस क्लब ताईं रैली, मीरपुर ख़ास में यूसी जड़बी वासन रैली कढी। तकरारी किनाल नामंज़ूर जा नारा। टंडे बागे में उस्ताद बि रस्तनि ते निकिरी आया बिलावल पार्क खां रैली कढी बागो वाह पुल वारे चौक ते धरणो। मेड़ में वकीलनि पारां 13 ॾींहं बि कैंप क़ाइमु करे एहतजाज जारी रखियो वियो। मोरे में रैली कढी क़ौमी शाहराह ते धरणो। दौड़ में बि शादी जो काजो किनालनि ख़िलाफ़ एहतजाज में तब्दील। घोट रफ़ीक अहमद ऐं ॿियनि पारां किनाल नामंज़ूर जा नारा। जैकाबाद में एहतजाजी मुज़ाहिरो करे किनाल रिथा ख़िलाफ़ नारेबाज़ी। तकरारी किनाल रिथा ख़त्म करे नोटिफिकेशन जारी करण जो मुतालबो। जे जो कंपोनेंट पार्टी जेका बि कॉल ॾिए थी उन में असांजा नेशनल पीपल्स पार्टी जा कारकुन सकरन में बि आहे, हैदराबाद में बि आहे, मोरे में बि आहे, गंबट में बि आहे, ठरी बीवा में बि आहे। नेशनल पीपल्स पार्टी अलॻि हिकिड़ो रैली कढी जेका नौशहरे में कढियऊं तो इसकी मुखाफ़त की है कि ना ज़मीन देनी चाहिए न किनार निकलनी चाहिए। हो सकता है कि ज़मीर घुमरो साहब को कहा गया हो कि आप ये पिटीशन डालें और इससे लें ताकि लोगों की तवज्जो इससे हटे। चवन था त असां हुकूमत में कोन छॾींदासीं, हुकूमत में हूंदासीं उनजी मुखाफ़त कंदासीं त उहा पॉलिसी मां सम्झां थो हाणे सिंध जी आवाम जेका आहे उहा सम्झी वई आहे कहिड़े क़िस्म जी पॉलिसी आहे। सभ खां पहिरियां GDA किनालनि ख़िलाफ़ आवाज़ उथारियो। मां GDA जो हिसो आहियां। हर एहतजाज ऐं रैली में NPP ऐं फंक्शनल लीग जा कारकुन शामिल हूंदा आहिनि। पीपल्स पार्टी जे ॿिटे मयार खे अवाम सुञाणे वरितो आहे। असांजो वाज़े मौक़िफ़ आहे त किनाल कंहिं सूरत में क़बूल न आहिनि। NPP जे सरबराह मुर्ज़ा जतुई जूं नौशरो फिरोज़ में अदालत ॿाहिरियां ॻाल्हियूं। मुर्ज़ा जतुई चयो त जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो जो तकरारी किनाल रिथा ख़िलाफ़ तारीख़ी किरदारु आहे। हू क्राउड प्लेयर आहे, साणसि जल्द सियासी बेहक थींदी। सिंध में पाणी जे बुरहान जो 100 सालनि जो रिकॉर्ड टुटी वियो। मजमूई पाणी जी खोट 65% खां बि वधी वई। आपाशी अख़्तियारनि मूजिबि गुज़िरियल साल अप्रैल जे पहिरें हफ़्ते में सखर बिराज वटि पाणी खोट 39% हुई। हलंदड़ साल पाणी खोट 71% ताईं पहुची वई। टिनी बेराजस ते मजमूई तौर पाणी खोट 37% मां वधी 65% ताईं पहुची वई। सखर बिराज ते 62 ऐं कोटड़ी बिराज ते 43% खोट रिकॉर्ड। गुडू बिराज वटि मथां ऐं हेठां वकिरो 21,912 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सखर बिराज जो मथां वकिरो 17,630 ऐं हेठां वकिरो 6,100 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी बिराज वटि पाणी लाथ बाद वकिरा 4,590 क्यूसेक रिकॉर्ड। ॿिन्ही डैमुनि ऐं चश्मा बैराज में पाणी ज़ख़ीरो करण जो अमल हलंदड़। तरबिला डैम ॿीहर 8.5 फुटनि खां मथे ऐं मंगला डैम में बि 42 फुटनि खां मथे पाणी जमा थी वियो।
असां वटि खरबे डॉलर जा ज़ख़ीरा आहिनि। आलिमी सीड़पकार हिते अची सीड़पकारी कनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो पाकिस्तान मिनरल्स इन्वेस्टमेंट फोरम खे ख़िताब। वज़ीर आज़म चयो त हीउ फोरम मादनियात शोबे में सीड़पकारी वधाइण जो सबबु बणिबो। अलाह पाकिस्तान खे घणनि मादनी वसीलनि सां नवाज़ियो आहे। सिंध ऐं पंजाब जी ज़मीन कुदरती वसीलनि सां मालामाल आहे। मादनी वसीलनि मां फ़ाइदो वठी कर्ज़नि जे ॼार मां निकिरी सघूं था। पाकिस्तान मिनरल्स इन्वेस्टमेंट फोरम में आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर, वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी, मरियम नवाज़ ऐं मुराद अली शाह समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि जे वफ़दनि जी फोरम में शिरकत। फोरम में मुख़्तलिफ़ MOUs जे ॾे वठि कई वई। फोरम खे ख़िताब कंदे इसाक डार चयो त पाकिस्तान माशी तरक़ी जे नए दौर में दाख़िल थी रहियो आहे। मादनी वसीला कथबाण लाइ सीड़पकारी घुर्बल आहे। उमेद आहे त फोरम सां सीड़पकारी जा दग खुलंदा। पाकिस्तान कोयले जी खाण जे मर्कज़ तौरु उभरण लाइ स्ट्रेटेजिक तौरु तयारु आहे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप तरफ़ां वधीक 50% टेरिफ लागू करण जी धमकी खां पोइ चीन जो सख़्तु रद्दअमल। अमेरिकी रवियो ब्लैकमेलिंग ऐं गुंडागर्दी करार। चीन जे वापार वारी वज़ारत जे तर्जुमान चयो आहे त अमेरिका ज़िद ते क़ाइमु रहियो त पंहिंजे हक़नि ऐं मुफ़ादनि जे तहफ़ुज़ लाइ पुरअज़म तरीक़े सां जवाबी क़दम खणंदासीं ऐं आख़िरी हद ताईं विढ़ंदासीं। ॻाल्हियुनि खां सवाइ को रस्तो नाहे। वापारी जंग में को बि फाते नाहे थींदो। PTI बानी खे मुल्क छॾे वञण या 2 सालनि जी लाइ ख़ामोश रहण जी आशा कई वई हुई। बानी खे बंदि करे कहिड़ी शइ जो इंतज़ारु करे रहिया आहिनि। अलीमा ख़ान जी लाहौर जी एहसाब अदालत ॿाहिरियां मीडिया सां ॻाल्हियूं। अलीमा ख़ान चयो त 3 हफ़्ता थी विया आहिनि त असांजी PTI बानी सां मुलाक़ात न पई करे वञे। अॼु जेकॾहिं मुलाक़ात न करे वई त अॼु जेल ॿाहिरियां धरणो हणंदासीं। सुप्रीम कोर्ट ट्रायल कोर्ट खे 4 महीननि अंदरि 9 मई जे केसिस जो फ़ैसिलो करण जो हुकुम ॾेई छॾियो। चीफ जस्टिस ए.आर.फ़रीदी चयो त दहशतगर्दी टोड़ अदालतनि ते एतमाद कयो। केसिस खे हलण ॾियो। कानून वाज़े आहे त रोज़ान जी बुनियाद ते थींदो आहे। एडिशनल प्रोसिक्यूटर जनरल पंजाब चयो त हिन वक़्त ताईं 28 शाहिदनि जा बयान रिकॉर्ड थी चुका आहिनि ऐं 3 महीननि में ट्रायल मुकमिल थी वेंदो। चीफ जस्टिस चयो त 3 में न पर 4 महीननि में ट्रायल कोर्ट खे कार्रवाई मुकमिल करण जो चवंदासीं। वकील फैसल चौधरी चयो त असांजे ख़िलाफ़ 35 केस आहिनि। एतिरी घटि अरसे में ट्रायल मुकमिल न थी सघंदो। चीफ जस्टिस ए.आर.फ़रीदी फैसल चौधरी खां पुछाणो कयो त अव्हां कंहिंजा वकील आहियो। फैसल चौधरी चयो त मां शरीक जवाबदार फवाद चौधरी जो वकील आहियां। जे ते चीफ जस्टिस चयो त अव्हां खे न ॿुधंदासीं। अव्हां जो केस ॿुधण लाइ मुक़ररु न आहे। सिंध जे गवर्नर 100 अरब रुपयनि लाइ वज़ीर आज़म खे ख़त लिखी छॾियो। कामना टिसूरी चयो आहे त ॿुधाए वञे त पैसा किथे ख़र्च थी रहिया आहिनि। मुर्तज़ा वाब नंढो भाउ आहे पर सिधी रीत न ॻाल्हाए। कंहिं कुझु चवणो आहे त सदर या वज़ीर आज़म खे चवे। ॿीहर कराची मुर्तज़ा वाब चयो आहे त रुगो ख़त लिखण सां कमु न हलंदो। जेसीं ताईं KMC जे अकाउंट में पैसा मुंतक़िल नथा थियनि कमु मुकमिल न थींदो। गवर्नर जो थुराइतो आहियां, मुंहिंजे चवण ते ख़त लिखियो। सिंध में अफ़गान शहरनि ख़िलाफ़ कार्रवाई तेज़। कराची जे सुल्तानाबाद होल्डिंग कैंप मां 190 अफ़गान शहरी चमन मुंतक़िल। कराची मां गिरफ़्तार अफ़गानी शहरनि जो 4 गाॾियुनि जो काफ़िलो सकरन पहुतो। काफ़िले में 25 ॿार, 18 औरतूं ऐं 129 मर्द शामिल। कराची, हैदराबाद, सखल, लाड़काणो, मीरपुर ख़ास ऐं शहीद बेनज़ीराबाद में 9 ऐं 10 दर्जे जा इम्तिहान जारी। कापी जी धूम मतल। अक्सर सेंटर्स ते शागिर्द मोबाइल फ़ोन्स ते कापी कंदा रहिया। इम्तिहानी मर्कज़नि भरिसां कलम 144 लागू हुअण बावजूदि फोटो स्टेट जा दुकान बि खुलियल। तालीम खातो कापी रोकण में नाकाम। डरकी में पंजाब ऐं KP जे शागिर्दनि पारां मुबैना रिश्वत एवज़ 9 ऐं 10 दर्जे जा इम्तिहान ॾियण जो इंकशाफ। टाइम न्यूज़ जी टीम पारां पंजाब जे शागिर्दनि जी निशानदी करण ते प्राइवेट स्कूलनि जी इंतिज़ामिया में थरथिलो। इम्तिहानी सेंटर्स में स्लिपूं खणी आयल शागिर्दनि खे संदनि स्कूलनि जा नाला यादि न रहिया। शागिर्दनि चयो त अॻु में उस्ताद 20,000 रुपया वरिता, हाणे स्लिप जा 15,000 रुपया वरिता विया आहिनि। ज़रनि मूजिबि पंजाब जे शागिर्दनि खां पैसा वठी संदनि दाख़िला हिते ॼाणाई वेंदी आहे। खेनि रिश्वत एवज़ कापी कराए A1 ग्रेड वठाए ॾिनो वेंदो आहे। पनवाकल में सहाफ़ी ख़िलाफ़ पीकाए तहत केस दाख़िल। नादुले थाणे ते सहाफ़ी मुनीब बिंडड़ ख़िलाफ़ सोशल मीडिया ते पोस्ट रखण ते केस दाख़िल कयो वियो। पुलिस जे घर ते चढ़ाई। मुबैना तौरु सहाफ़ी मुनीब बिंडड़ जे भाउ खे गिरफ़्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो। सहाफ़ी ते दाख़िल ऐं संदसि घर ते चढ़ाई ख़िलाफ़ सहाफ़ियुनि जी मज़मत। केस ख़तमु करण जो मुतालबो। दोदापुर भरिसां कारा इल्ज़ाम हेठि ॿिटो क़तलु दाऊजानपुर में। होटल ते वेठल नौजवान दोस्त अली जखराणी गोलियूं हणी क़तलु। जवाबदारनि नौजवान खे क़तलु करण बाद घर पहुची औरत खे बि क़तलु करे छॾियो। पुलिस मूजिबि कराए मामले तां विरोही धुर जे हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान खे क़तलु कयो ऐं हिकु औरत खे बि क़तलु कयो। वधीक जांच कई पई वञे।
ऐं कराची शहर में हेवी गाॾियुनि जी रफ़्तार 30 किलोमीटर फ़ी कलाक मुक़ररु। ड्राइवर जी मंशात टेस्ट लाज़मी करार। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त वधंदड़ हादसनि ते इंतहाई ॾुख आहे। ट्रैफ़िक ऐं ज़िले पुलिस गॾिजी कमु करे मूंखे रुॻो हादसनि जी रोकथाम घुरिजे। हेवी गाॾियूं हलाईंदड़ ड्राइवर्स जा लाइसेंस चेक करण जो हुकुम।